नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले सांगड़ जे पब्लिक एंड रिलेशनशिप कोऑर्डिनेशन सेक्रेटरी मीरसन राजड़ जी सालगिरह फार्म हाउस खाणी राजड़ खिपरो में मल्हाई वई, जंहिंमें पीपी तहरीक इंसाफ फंक्शन लीग समेत साफ़िन ऐं अदीबनि शिरकत कई। इन मौक़े ते सालगिरह जो केक पीपी बेनज़ीराबाद जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी सरफराज राजड़, मीरसन राजड़, मोहम्मद बख्श, ज़ामिन इदरीस गजू ऐं ॿियनि गॾिजी कटियो। इन मौक़े ते पीपी अॻवान मीरसन राजड़ चयो त अॼु मूं खिपरो शहर जा चूंडी मोती गॾु कया आहिनि। बिना सियासी मुतभेद जे इहे नौजवान गॾु थिया आहिनि जेके खिपरो तालुके जा पुराणा मसइला गॾिजी हल करे सघनि था। सालगिरह में तहरीक इंसाफ जे मोहम्मद असलम जट, इमरान जट, इमाम बख्श गजू, पीपी जे इदरीस गजू, आमिर सोहेल राजपूत, हबीब मरी, एजाज कुंभार, समाजी अॻवान गुलाम अली राजड़, अल्ताफ कुंभार, कृष्ण भील, हाशिम लाशारी, अवामी तहरीक खिपरो जे अॻवान मीरसन मरी, सादिक कुंभार, सिंधी अदबी संगत खिपरो जे सेक्रेटरी हाजी शाद, फराज राजड़, इमाम बख्श गजू, वली हिंगोरो, रमज़ान, हारून समेजो ऐं ॿियनि शिरकत कई। अॼु ये दोस्त मीरसन राजड़ जी सालगिरह जे सिलसिले में असां दोस्त सभु गॾु थिया आहियूं त इन क़िस्म जी हिकिड़ी नई रिवायतूं क़ाइमु थियूं आहिनि ऐं सियासी जेके दोस्त आहिनि उन्हनि जो नओं नसुल आहे उन नयूं रवायतूं क़ाइमु पिया कनि ऐं नौजवाननि खे ख़ासि तौरु घुराइनि पिया ऐं उन हिकिड़े नए रुख सां इहे सियासत करणु चाहिनि था। सुठी ॻाल्हि आहे ऐं इन नमूने सां आम माण्हुनि सां मिलणु जुलणु थिए थो ऐं माण्हुनि सां उथ वेह थियो, माण्हुनि सां राब्तो थिए थो। ऐं जीअं अॻे पुराणा सियासतदान जीअं आम जेके लेमैन या उन्हनि माण्हुनि सां मिली या हाणे हीअ नौजवान नसुल जेको पढ़े लिखे तबिके सां मिलणु चाहे पियो, उन्हनि जा ख़्याल ॿुधणु चाहे थो, उन्हनि सां लिंक में अचणु चाहे थो, त इहा हिकिड़ी आउं सम्झां थो हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। ऐं असां नौजवान तबिके खे बि बिल्कुलु हिन जो साथ ॾियणु घुरिजे ऐं जेका तरक़ी पसंदि रोशन ख़्याली जेका सियासत आहे उहा थियणु घुरिजे। आम माण्हुनि जी भलाई बहितरी लाइ सियासत थियणु घुरिजे ऐं इन क़िस्म जा प्रोग्राम मुंहिंजे ॾिसण में सुठी शइ आहे। ॾाढी ख़ुशी महसूसु थिए थी। हिकिड़ी सियासी माण्हू जी बर्थडे आहे पर असांजो जेको दोस्त आहे तमामु घणो प्यारो दोस्त आहे। ही सियासत खां हटिजे करे त ॻाल्हायूं था, ही हर माण्हू खे ओबलाइज़ करण वारो दोस्त आहे। ही जेको समाजी जी हूंदो आहे उन नमूने सां सियासत पंहिंजी जॻह ते हिकिड़ो ख़िदमत करण वारो आहे, हिकिड़े असांजे इलाइक़े जी आवाज़ बि उथारे थो, हर मौज़ू ते ही ॻाल्हाईंदो आहे। पार्टी सियासत पंहिंजी जॻह ते जेके बि ख़ामियूं हूंदियूं आहिनि उन खे ज़ाहिर कंदो आहे ऐं जेके बि कम सुठा हूंदा आहिनि उन खे एप्रिशिएट बि कंदा आहियूं। ऐं हिन जनमदिन जे मुबारक मौक़े ते ऐं वॾो शुक्रगुज़ार आहियूं असां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ वारा जेके हिन असांजी दोस्त असांखे इनवाइट कयो ऐं हिन पार्टी में सियासत खे हिकिड़े पासे रखंदे दोस्ती जे करे वॾी महिरबानी हिन जो शुक्रिया अदा करियूं था। अॼोको जेको प्रोग्राम आहे आउं सम्झां थो इहो साईं मीरसन साहिब जो फ़क़ति हिकिड़ो जनमु ॾींहुं कोन्हे। साईं मीरसन साहिब हिते अॼु प्रोग्राम में जेका शख़्सियतूं समाजियूं, सियासियूं, अदबियूं शख़्सियतूं गॾु करे हिकिड़ो प्रोग्राम जोड़े ऐं सम्झो त हिकिड़ो अमन जो, भाईचारगी जो हिकिड़ो दर्स ॾिनो आहे। ऐं साईं जिन जी सिंधी शख़्सियत बि जेका नसब आहे उहो बि हिकिड़े मंठार फ़क़ीर साहिब खां साईं जिन जो नसब जो तालुक़ु आहे। साईं जिन पाण बि मीरसन साहिब हिकिड़ी फ़क़ीरानी तबियत जो मालिक आहे, इंतिहाई शफ़ीक़ ऐं निहायत ई मोहबत कंदड़। सियासत ते पंहिंजी जॻह ते आहे साईं जो तालुक़ु बेसिकली आहे, पर आउं सम्झां त हिकिड़ो समाज जो, आवाम जो, माण्हुनि जो, इंसानियत जो दुख रखंदड़ बि जेका साईं जी शख़्सियत आहे। अने जे अॼु जो जेको प्रोग्राम आहे साईं जिन जो जनमु ॾींहुं आहे ऐं साईं जी जे जनमु ॾींहं ते ऐं इहो कामयाबु प्रोग्राम करण ते साईं जिन खे खोड़ सारियूं मुबारकबाद पेश करां थो। आज जो ये प्रोग्राम मीरसन भाई ने जो बर्थडे के हवाले से रखा है, मुझे बहुत खुशी हुई है। यहाँ पे हर मकतब फ़क्र के जो इन लोग जमा हुए हैं, सियासी बंदे भी हैं, यहाँ पे समाजी बंदे भी हैं और खिपरों के अदबी हवाले से काफ़ी बंदों को इन्होंने इकट्ठा किया हुआ है। ऐसा प्रोग्राम होने चाहिए कि लोगों में अवेयरनेस आएगी, लोगों में मोहब्बत आएगी। ये मोहब्बत और एक का पैगाम है, हम सबको चाहिए कि हम सब एक से प्रोग्राम बनाएं और आपस में मिलजुल कर रहे हैं। सही अॼु खिपरो जे बासलायत इल्म ऐं अदब जे घर जो हिकिड़ो वॾो नाम सरफराज राजड़ जंहिंजो मोबी पुटु मीरसन राजड़ जंहिंजो जनमु ॾींहुं आहे। असां खेसि अहिड़े ख़ुशी भरे मौक़े ते मीरसन साहिब खे मुबारकबाद पेश करियूं था। असां चाहियूं था त सरफराज राजड़ जंहिंजो सिंध वॾो नालो आहे, जंहिं सिंधी अदब जे हवाले सां ऐं सिंधी माण्हुनि लाइ सियासत में, अदब में, इल्म में वॾी ख़िदमत कई आहे, उन जा ई फ़र्ज़ंद अर्जुमंद ऐं गादी नशीन जेके आहिनि उहे बासलाहियत बा किरदार माण्हू हितां जे ग़रीब, हारी, पोरित, मज़लूम तबिके जो आवाज़ बणिजी ऐं मिसकिन माण्हुनि जा मसइला हल करण लाइ माण्हुनि जे दरनि ते वञनि था। असां चाहियूं था त इहे नौजवान क़यादतूं अॻिते अचनि ऐं हितां जे बुनियादी मसइलनि में भरपूर पंहिंजो किरदारु अदा कनि।
असांजे चवण त असांजो नौजवान ऐं सुठो सियासी माण्हू आहे। असीं हिनखे जनम ॾींहं ते असांखे तमामु ख़ुशी थी आहे। असीं दानी दर दुआ कयूं था त हिनखे उमिरि दराज़ ॾे, अलाह साईं अञा हिननि खे माना तमामु वधीक सुठो सियासी माण्हू करे, असांजी इहा ई दुआ आहे। साहब खे सालगिरह जे मौक़े ते मुबारकबाद ॾियूं था। जीअं त सीनियर PP अॻुवाण सरफराज राजड़ साहब जो फरनंद आहे ऐं हुन पार्टी लाइ बि क़ुर्बानियूं ॾिनियूं, उन सां गॾु समाजी कमनि में बि हू अॻिते रहियो। उन जो मिसाल ॾियां त हिते कंहिं बि पार्टी जे हिसाब सां कंहिंखे कोन सॾियो वियो आहे ऐं जीअं सॾियो वियो आहे सभिनी धुरनि जा माण्हू आहिनि जेके हिनखे मुबारकबाद ॾियण आया आहिनि ऐं असां पोइ बि चवंदासीं पीपल्स पार्टी में हली करे इहे अॻिते वॾा कमु कंदो। बर्थडे त हिकिड़ो बहानो हो ऐं एक ख्वाहिश थी कि इस शहर के जो भी बाकिरदार, बाअसूल, बाकमाल शख्सियात हैं उनको इकट्ठे किया जाए। यहाँ आने वाली एक एक शख्सियत अपने आप में एक बहुत बड़ा किरदार, एक बहुत बड़ा इंसान और एक अपने आप एक इंस्टीट्यूट। हर एक शख्सियत, वो सिविल सोसाइटी, सियासी नुमाइंदे या मीडिया के दोस्त, ये सब एक अपनी अपनी फील्ड्स में, अपनी अपनी ज़ात में बहुत अजीम इंसान। इन सब का यहाँ पे आना और साथ रहमत बरसना मेक्स दिस डे मेमोरेबल, एक अनफॉरगेटेबल, एक ऐसी खूबसूरत यादें आज ये देखी गया है। दोस्तों का आना, फिर मौसम सुहाना, कि ये चीज़ हमेशा याद रहेगी। थैंक यू। माशाल्लाह असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। अॼु असांजे मीरसन राजड़ साहब जे सालगिरह जो ॾींहुं आहे कि इंतिहाई ॾाढी ख़ुशी थी रही आहे ऐं सभु दोस्त जेके आहिनि सियासी समाजी जेके बि सभु हिते गॾु थिया आहिनि फार्म हाउस ते ऐं मौसम माशाल्लाह हिकिड़ी अॼु बहितरीनु आहे। असांखे तमामु ॾाढी ख़ुशी थी आहे। Happy birthday to you. जन्म दिन मुबारक, जन्म दिन मुबारक। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।